अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिले मत मीरपुर माथिलो पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। पुलिस बिना जवाज़ असांजा घर ॾाहे पट कया आहिनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां नाका असांजा जेको आहे त ॿ घर ॿ ॾींहं अॻु में असांजा घर सुमरा कॉलोनी में पुलिस सरदार चांडियो ऐं भुट्टो पंहिंजो DSP सो कंहिंजे चवण ते सही नाक बेगुनाह असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। असां हिन टाइम ताईं असांजा इहे सम्झो 2.5 करोड़ जो नुक़सानु आहे। ॿ ॾींहं अॻु मीरपुर माथिलो पुलिस सुमरा कॉलोनीअ में मंशियात वेकिरो कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो हो, जंहिं बाद मीरपुर माथिलो पुलिस भारी नफ़री साण करे मंशियात वेकिरो कंदड़नि जा 3 घर ॾाहे पट करण बाद मुतासिर ख़ानदान जो मीरपुर माथिलो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि आशिक सत्तार दादन पोज़दार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस सियासी बुनियाद ते असांखे मंशियात वेकिरो करण ॼाणाए असांजा घर ॾाहे वई आहे। हरू भरू ख़ाली नशे जो इल्ज़ाम हणी असांजो घरनि खे ऑपरेशन कयईं, तलाशी वरितई, कोई बरामदी असां वटि नाहे थियो। उन जे बावजूदि असांखे न नोटिस ॾिनई न छा, ईअं असांजा घर ॾाहे पट कयईं। SHO सरदार खान चांडियो, DSP अब्दुल हक भुट्टो, वॾो मुंशी सिजाद काज़ी, इन्हनि असां सां एॾो ज़ुल्म कयो आहे जो असांजो तव्हां ॾिसो हे हाल आहे असांजो। हाणे असांजा ॿार बच्चा पधर में वेठा आहिनि, एतिरे सर्दी में न असां वटि पाणी आहे। जॾहिं त पुलिस ऑपरेशन दौरान असांजे घर मां पुलिस खे कुझु बि बरामद न थियो आहे। हुन जे बावजूद बि पुलिस असांजे घरनि मथां बिना जवाज़ एक्सीवेटर मशीन सां असांजा घर ॾाहे असांखे बेघर करे असां सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। असां IG सिंध DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो कयूं था त उन मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए उन्हनि पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां पुलिस सां राब्तो करण ते SHO मीरपुर माथिलो सरदार चांडियो फ़ोन रिसीव न कई आहे, न ई कोई पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट न्यूज़।